तूफ़ान जो इम्कानी ख़तरो केटी बंदर ऐं खारो छाण जे सामूंडी ॿेटनि जे रहवासियुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण जो फ़ैसिलो। डिप्टी कमिश्नर ठठे मुनव्वर अब्बास सुमरो लेटर जारी करे छॾियो। केटी बंदर जे ॿेटनि हजामलो उबर क्रीक खारो छाण क्रीक समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते सवें ख़ानदान रहनि था। सिंध में सामूंडी तूफ़ान के ख़दशे सबबि PDMA के अलर्ट रहने की हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त अॻुवाट इत्तला आहिनि त सूबे जे अक्सर ज़िलनि में तूफ़ानी बरसातूं शुरू थींदियूं। हंगामी सूरत-हाल खे मुंहुं ॾियण लाइ ज़रूरी तयारियूं मुकमल कयूं वञनि। वॾे वज़ीर पारां समूरनि खातनि ख़ासि तौर इंतिज़ामिया ऐं मकानी इदारनि खे सरगर्म रहण जी हिदायत। सूबे जे समूरनि इस्पतालुनि खे इंतिज़ाम बहितर करण जी हिदायत। वॾे वज़ीर चयो त समुंड जी सूरत-हाल गैर मामूली हुअण सबबि फिशरीज़ खातो मुहाणनि लाइ हिदायत जारी करे दरियाहनि शाख़ुनि ऐं ॿियनि बंदनि जी निगरानी जारी रखी वञे। कराची, हैदराबाद, सजावल, टंडो मोहम्मद ख़ान ज़िलनि में अॼु सरकारी ऐं निजी तालीमी इदारा बंदि रखण जो ऐलान। नोटिफिकेशन जारी। कमिश्नर कराची ऑफिस तरफ़ां पधिराई जारी कंदे जणायो वियो आहे त मौसमियात खाते ऐं सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जी एडवाइज़री तहत स्कूल बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध जे अक्सर इलाइक़नि में चइनि ॾींहनि खां वक़फ़े हफ़्ते सां बरसात जो सिलसिलो जारी। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोरंगी, सरजानी टाउन, नात नाज़माबाद, मलीर एयरपोर्ट, सदर IH चंडीगढ़ रोड, PCHS, शारा फैसल, गुलिस्तान जोहर ऐं गुलशन इकबाल समेत ॿिनि इलाइक़नि में तेज़ बरसात। हैदराबाद, ठठे, टंडे मोहम्मद ख़ान, सांगड़ ऐं ॿिनि इलाइक़नि में बरसात सबबि ज़िंदगी जो कार वहिंवार मुतासिर। केतिरा ई ॻोठ पाणीअ हेठि। हज़ार एकड़नि ते बिठल फसल बि ॿुॾी वियो। बदीन जे तालके तलहार में मुसलसल 36 कलाकनि खां वक़फ़े हफ़्ते सां बरसात तेज़। तलहार के वार्ड नंबर 5 ऐं 6 में बरसाती पानी घर में दाख़िल थी वियो। सजावल में गुज़िरियल ॾींहं खां वक़फ़े सां बरसात जारी। हेठाणी वारा इलाइक़ा पानी हेठि अची विया। मुशर्रफ फिरोज़ शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में वक़फ़े हफ़्ते सां तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। मुशर्रफ फिरोज़ में बरसात सबबि हेठाणी वारा इलाइक़ा पानी हेठि। बिजली मुअत्तल। पाकिस्तान सामूंडी फ़ौज के नए जंगी जहाज़ PNS हुनैन जो ओमान जो दौरो। PNS हुनैन रॉयल नेवी ऑफ ओमान के जहाज़ से गॾु सामूंडी मश्क में हिस्सो वरितो। SPR मूजिबि मश्क जो मक़सदु ॿिन्ही बहरी फ़ौजनि विच में गॾियल ऑपरेशन्स की सलाहियत के हथी वठणु आहे। दौरे दौरान कमांडिंग ऑफिसर ओमानी अस्करी उहिदेदारनि सां मुलाक़ातूं कयूं। मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी के मामलनि बाबति ख़्यालनि की ॾे वठि कई वई। SPR मूजिबि PNS हुनैन जी पाक नेवी में शमूलियत जी तक़रीब 6 सितंबर ते नेवल डॉकयार्ड में थींदी। तक़रीब में सदर आसिफ अली ज़रदारी ख़ासि मेहमान तौर शरीक थींदो। हम इंशाअल्लाह ताला सोलर एनर्जी पार्क बनाएंगे और 2 और पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में सोलर एनर्जी पार्क्स बन रहे हैं, जिससे इंशाअल्लाह ताला सिंध हुकूमत सोलर के थ्रू कम कीमत पे बिजली पैदा करेंगे। और हमारा ख्वाहिश ये है कि जब तक आप वफाक से बिजली लेते हैं तो वो बहुत महंगा बिजली होता है। हमारा ख्वाहिश ये है कि हम वो बिजली डायरेक्टली सिंध हुकूमत की तरफ से अपने अवाम को पहुंचाएं और कम कीमत पे वो बेचा जाए। PP चेयरमैन सिंध के वॾे वज़ीर के पंजाब में सस्ती बिजली ॾियण वारे प्रोग्राम जो जाइज़ो वठण जो टास्क ॾेई छॾियो। चवे तो वॾो वज़ीर वफ़ाक के नुमाइंदे सां मुलाक़ात करे असां बि पंजाब जियां सूबे के अवाम के सस्ती बिजली ॾेई सघूं था त पोइ सोलर सिस्टम के खॾ में वञी पवे। अवाम के FBR समेत वफ़ाकी इदारा पंहिंजो कमु नथा कनि त पोइ बिजली जी बिलनि मां टैक्स जमा थिए थो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कराची में मुफ़्त सोलर विराइण वारी तकरीब में ख़िताब। चयाईं अवाम के 2 महीना रिलीफ ॾियण के चक्कर में 12 महीना तकलीफ़ में मिले त सोलर निज़ाम बेहतर है। असां बिजली के मसले जो मुस्तकिल हल चाहियूं था। कराची के अवाम के इलेक्ट्रिक खां घणियूं शिकायतूं आहिनि। महंगाई ऐं बिजली बिलनि खां मुतासिर माण्हुनि खे रिलीफ ॾियणु चाहियूं था। महंगाई ऐं वफ़ाकी पॉलिसियुनि जे करे असर बिजली बिलनि ते पवंदो आहे। ॿिए मरहले में मिडिल क्लास ऐं मुलाज़मत कंदड़ माण्हुनि खे बि सब्सिडी ॾिनी वेंदी।
बिलावल भुट्टो के नज़रिए तहत आवाम के सहूलतूं फराहम करे रहिया आहियूं। अॼु असां ॿ लख ख़ानदाननि खे सोलर सिस्टम ॾेई रहिया आहियूं। ॿिया माण्हू सिर्फ़ु सोचे रहिया आहिनि। असां कमु करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत जी पॉलिसी तयारु आहे। वफ़ाक़ सिर्फ़ु सॼो मंशूर पढ़े। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में मुफ़्त सोलर पैनल विराइण वारी तक़रीर जो ख़िताब। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त थर जे कोयले मां ₹5 या ₹5.5 फ़ी यूनिट बिजली ठहंदी। पन बिजली ऐं शमसी तवानाई जो इस्तेमालु बि असांजे मंशूर में शामिल आहे। दहशतगर्दनि सां रिआयत जो सवाल ई पैदा नथो थिए। मुल्क में हर सूरत में दहशतगर्दी जो ख़ात्मो आणींदासीं। पाकिस्तान दुश्मननि सां ॻाल्हियूं न थींदियूं। बलोचिस्तान में अमन जे क़याम लाइ गॾिजी कोशिशूं कयूं वेंदियूं। दहशतगर्दनि जो ख़ात्मो मुल्क जी ख़ुशहाली ऐं तरक़ी लाइ नटणु आहे। वज़ीर आज़म कोइटा में एपिक्स कमेटी जे इजलास खे ख़िताब चयाईं। बदकिस्मती सां इहो तासुर ॾिनो पियो वञे त ऑफिसर बलोचिस्तान अचण खां नटाइनि था। सिविल ऑफिसरनि जी बलोचिस्तान में मुक़ररी बाबति पॉलिसी जोड़ी आहे। पॉलिसी खे वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतुनि खे अमल करणो पवंदो। दुश्मन नथा चाहिनि त बलोचिस्तान में तरक़ी थिए। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी इस्लामाबाद लोकल गवर्नमेंट तरमीम बिल 2024 जी मंज़ूरी ॾेई छॾी। बिल जो मक़सदु इस्लामाबाद लोकल गवर्नमेंट एक्ट 2015 में तरमीम करणु आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं इन जे आर्टिकल 75 तहत बिल जी मंज़ूरी ॾिनी। सिंध असेंबली जे मेंबरनि खे वॾो रिलीफ मिली वियो। स्पीकर जी मंज़ूरी खां पोइ एहतिसाब सहूलत सेंटर क़ाइमु थियण खां पोइ नायब असेंबली मेंबरनि ख़िलाफ़ सिधी रीति इंक्वायरी शुरू न करे सघंदो। दरख़्वास्त मिलण जी सूरत में नायब ऐं सिंध असेंबली जा नुमाइंदा दरख़्वास्त जी जांच पड़ताल कंदा। एहतिसाब सहूलत सेंटर में जांच पड़ताल मुकमल थियण बाद कार्रवाई जो फ़ैसिलो थींदो। स्पीकर ओवैस कादरी शाह जो चवणु आहे त डायरेक्टर जनरल सिंध असेंबली इरफान मेमून खे फोकल पर्सन मुक़ररु कयो वियो आहे। सिंध असेंबली जो फोकल पर्सन नायब सां राब्ते जो किरदारु अदा कंदो। पाबंदी मढ़ियल TTP सां ॻाल्हियुनि जो को बि इम्कान नाहे। पाकिस्तान बार बार अफ़गान सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमालु थियण वारो मामिलो उथारियो। तालिबान पाकिस्तान जे रतोछाण में मुलविस ॻोड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कनि। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा जी इस्लामाबाद में हफ़्तेवार प्रेस ब्रीफिंग। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा ग़ज़ा में इसराइल जे ज़ुल्मनि जी मज़म्मत कंदे चयो आहे त फ़लस्तीन में बिना देर जंगबंदी थियणु घुरिजे। फ़लस्तीन जे ओलह तरफ़ इसराइली फोर्सिस जो वॾो ऑपरेशन जारी। इस्लामी जहाद अस्करी विंग जे सरबराह मोहम्मद जाबिर अबू शुजा समेत 18 फ़लस्तीनी शहीद। फ़लस्तीनी जे घरनि खे बि बाहि ॾिनी वई। ग़ज़ा में बेघर फ़लस्तीनियुनि ते इसराइली हमला जारी। वधीक 70 फ़लस्तीनी शहीद। ग़ज़ा में वर्ल्ड फूड प्रोग्राम जी गाॾी ते इसराइली फायरिंग बाद इमदादी तंज़ीम कमु रोके छॾियो। इसराइली हमले ख़िलाफ़ गॾियल क़ौमुनि में इजलास अॼु थींदो। इसराइल पोलियो मुहिम लाइ आरज़ी तौर ते सीज़ फायर लाइ राज़ी थी वियो।